शिकारपुर में ख़िदमत गुज़ारी जो अनोखो किरदारु अदा कंदड़ राय बहादुर ओधूदास 17 जनवरी 1943 ईस्वीअ ते मुंबई जे हरी किशन अस्पताल में परलोक पधारे वियो। मरण घड़ीअ ताईं भी खेसि इंसानियत जी ख़िदमत करण जो जोश हो। मुंबई ॾांहुं बि शिकारपुर में अस्पताल ठाराइण लाइ चंदो कठो करण वियो हो। संदसि मन में न का लालच हुई, न ई खेसि पंहिंजो नालो बुलंद करण जो को ख़्याल हो। हा, हिन एतिरो ज़रूर चाहियो थे त शिकारपुर जी अवाम लाइ इलाज जूं सहूलियतूं हासिल थियनि। हिन जे मन में इहा अणतण हुई त शिकारपुर जो माण्हू शिकारपुर में ई इल्मु हुजे या सिहत जूं सहूलियतूं माणे। हिन पाण पंहिंजे घरवारी औलाद ऐं शिकारपुर शहर जे मोज़िज़ माण्हुनि जी मदद त हासिल कई, पर सिंध ऐं हिंद मां चंदो वठी अहिड़ी अस्पताल क़ाइमु करे ॾेखारी जंहिंखे क़ाइमु करण लाइ उन वक़्त जे अंग्रेज़ सरकार बि जवाबु ॾेई छॾियो हो। इन ई हुकूमत जे गवर्नर खे शिकारपुर घुराए उन खां अस्पताल जो इफ़्तिताह कराए ओधूदास हिकु नई रिवायत क़ाइमु कई। शिकारपुर ऐं शहरवासी संदसि ख़िदमत खे कॾहिं बि विसारे न आहिनि सघिया। अंग्रेज़ जे दौर में ओधूदास शिकारपुर में शहरियुनि सां गॾु लाॻीतो महिनत कई ऐं जिदोजहद कंदे दर दर चंदो कठो कंदे अस्पताल तइमीर कराई, सभ खे हैरान करे छॾियो। क़ुर्बानी ऐं इसार जो अहिड़ो मिसाल अॼु ताईं सभिनी नाम नियादनि जे लाइ सवालिया निशान आहे त राय बहादुर ओधूदास जो अहिड़ो कारनामो सरअंजाम ॾियण खां पोइ बि फ़र्श ते पंहिंजो नालो लिखारायो हो। हाणे त को बि तरक़ियाती कमु सचाई ऐं ख़ुलूस सां नथो कराए, बाक़ी रहियो इसार जो जज़्बो त उहो विरहाङे खां पोइ दफ़न थी वियो। अॼोके ॾींहुं मां अहिड़े नामवर हीरे खे अक़ीदत ऐं एतिराम भरियो सलाम थो पेश करियां, जंहिंजो ख़यल क़दम अॼु ताईं लालचिन जी ॻीचीअ में ज़ंजीर बणिजी लटिकजी रहियो आहे। ख़ुदा उन्हनि माण्हुनि खे सम्झ ऐं हिमत अता करे जेकी कुझु करे सघण जी ताक़त ऐं हिमत रखनि था, त हू बि राय बहादुर ओधूदास ताराचंद छाबड़िया वांगुरु शिकारपुर में अवाम जी बहितरी ऐं भलाईअ वास्ते कुझु करे ॾेखारीनि।